औरंगी टाउन में स्कूल में फायरिंग करे शागिर्दाणी खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदार खे भी पुलिस गिरफ्तार करे वरितो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही वेस्ट पुलिस जी कार्रवाई है जी स्कूल में फायरिंग करे ॿारड़ी के ज़ख़्मी करण और जवाबदार के गिरफ्तार करे वरितो आहे। ये 2 ॾींहं अॻु में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो औरंगी टाउन नंबर 1 में जेको स्कूल अंदर क्लास रूम में फायरिंग कई वई हुई, जंहिंजे नतीजे में जेको ॿारड़ी ज़ख़्मी थी हुई। 15 सालनि जी जेकी तलबा जेकी ॿारड़ी आहे अलीशा वलद अब्दुल अज़ीज़, उनखे गोली लगी हुई जंहिंजे करे उहो ज़ख़्मी थी हुई। औरंगी टेक्निकल बुनियादनि ते कार्रवाई कंदे जवाबदार फज़लुल्लाह वलद अब्दुल रज़ाक खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ गैर क़ानूनी जेको असले जो हथियारनि जो केस पिणु दाख़िल कयो आहे। जॾहिं त वधीक जेको आहे ॿारड़ी जे वालिदैन जी मदद में पिणु केस दाख़िल करण लाइ पुलिस चयो आहे। अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। अवां खे अपडेट कयूं पिया। शागिर्दाणीअ ते फायरिंग कंदड़ जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार 2 ॾींहं अॻु औरंगी टाउन नंबर 1 में निजी स्कूल में फायरिंग करे 15 सालनि जी शागिर्दाणी खे ज़ख़्मी कयो हो।